वो स्टेट नेशनल दर्जो थे सिंधी पंजाबी अकादमी में अहिड़ा जेके पाकिस्तान मां बर्बाद किया है भंडार भांडा प्रथम पकड़े आके कदे भी एस्टेब्लिश है वेल एस्टेब्लिश है यो ता मुख्यमंत्री जो उसमें रखे हुआ स्टेट नेशनल आ ता के मन में बयान मुख्य लेटर लिखो या मुख्यमंत्री साहब शिक्षा मंत्री को मां ऐसे रही करे बड़ी है उन साथ संपर्क है चाहे वसी के बयान में उनके तो प्रकार थैंक यू वेरी मच टीना तव्हांजो सवाल छा आहे क्या है सर जय झूलेलाल मुझे सवाल यो है तो गुजरात में गोठन में भी इलाही सिंधी आहिनि सिंधी ॿार जिनके मतलब एडवांस स्टडी करणी हूंदी आहे उन्हनि खे अहमदाबाद अचणो पवंदो आहे या सम्झो राजस्थान में अचनि था त उन्हनि खे रहण जे लाइ एकोमोडेशन मिनिमम चार्ज ते अवेलेबल हुजे अहिड़ियूं हॉस्टल्स अगरि जेकॾहिं ठाहिजनि त असांजा ॿार वधीक सुठी पढ़ाई करे सघंदा लेस एफर्ट्स सां छो कि हींअर उन्हनि खे ॾाढो मतलब महांगो थो पए रहण सिटी में ऐं तमामु घणो एनर्जी वेस्ट थिए जे असांजो सिंधी समाज घटि आहे ऐं उन्हनि खे इहा फैसिलिटी कराए ॾे त जीअं जैनिज़म में आहिनि जैननि जा गुजरातियुनि जा छात्रालय हूंदा आहिनि अहिड़े हिसाब सां उन्हनि खे फैसिलिटी ॾिनी वञे त वधीक उनजो विकास थींदो असांजी जनरेशन जो मां तव्हांखे ॿुधायां त मां राजस्थान में हिकिड़ो ज़िलो आहे जिते पुरुषार्थ समिति जो मां सिर्फ़ु जॻह सिंधी आहियां पर उते जेको छात्रावास आहे हॉस्टल आहे उन में सिर्फ़ु सिंधी न पूरो पुरुषार्थ समाज आहे सिंधी पंजाबी सिख बलोच कटी सभु ऐं सिंधी छात्रावास सिंधी होटल आहे तव्हां जेको ॿार अची करे रहनि त किराए जो मकान वारा महिमान रही करे खाधो पीतो मिलंदो आहे होटल में उहे सभु सुविधाऊं हुजनि जेको ॿार पंहिंजे घर में सुविधाऊं त उन होटल आहे पंहिंजी पंहिंजी जॻह ते किथे UIT आहे किथे डेवलपमेंट अथॉरिटी आहे किथे नगर पालिका नगर परिषद या म्यूनिसिपल या निगम आहे कॉर्पोरेशन उते तव्हां डिमांड करियो त पाण जेका संगम या भारतीय सिंधु सभा या ॿिया सिंधी संगठन लगातार उनजे पुठियां छात्रावास ज़मीन वरोड़ थिए ऐं पाण 1000 वर्ग थिए 2000 वर्ग थिए उहे ज़मीन वरोड़ थिए उन्हनि खे पाण छात्रावास ठाहियूं सभु गॾिजी करे ठाहियूं इहा असांजी डिमांड तमामु जाइज़ आहे वरी ॻाल्हि इहा आहे त सिंधी पढ़नि ऐं सिंधी देवनागरी या उर्दू इन बारे में विवाद हलंदो रहे पाण सिंधी पढ़नि राजस्थान में 150 स्कूल सिंधी भाषा लाइ खुलिया पर 150 वञी रहिया आहिनि कुल 27 जो फर्स्ट जो खतरे में आहे सिंधी स्कूल में पढ़ाई नहीं करना चाहिए भले जेके सब्जेक्ट में गवर्नमेंट स्कूल में या प्राइवेट पढ़ाएगा उहे पर सिंधी स्कूल में पढ़ाइण में असां छो संकोच या असांखे गिरानी आहे हीन भावना आहे उन हीन भावना खे पाण कढूं ऐं छात्रावास लाइ तव्हांजो प्रस्तावित लेटर वञे कॉपी अचे मां कृपलानी भाई गॾिजी करे ऐं देवनानी असांजा शिक्षा राज्य मंत्री आहे ॿ मिनिस्टर सिंधी आहिनि सिंधी 4 MLA आहिनि अलवर में और राजस्थान में सिंधी 4 MLA तेजदासी तव्हां जेवाणिया चवंदा या खत्री या अरोड़वंशी ऐं हिकिड़ो मेघवाल सिंधी आहे बालोतरामा तरोड़ा कागा उहो पाण खां सुठी सिंधी थो ॻाल्हाए मेघवाल आहे माना SC आहे पर पाण खां सुठी सिंधी थो ॻाल्हाए बालोतरामा MLA आहे मां चयो हुननि खे बि सिंधियत जे नाले सां अॻिते भले पाण पढ़ायूं पाण जा सुञाणूं था सभु देवनानी कृपलानी या हुजनि पर उहो बि सिंधी MLA आहे 4 MLA असीं सिंधी आहियूं 2 MLA असीं 2 अहिड़ा आहियूं जेके सिंधी तमामु घटि कृपलानी एरिया में ऐं मुंहिंजे एरिया में ऐं सिंधी आहे पर देवनानी ज़रूरु सिंधी सीट आहे उन में 40,000 सिंधी आहे और तरुणा कागा जेको आहे उहो मेघवाल करे 80 सीट मां जुड़ियो आहे उहो बि सिंधी आहे जो मां तव्हांखे जानकारी ॾियां छात्रावास खुलियल छात्रावास लाइ अप्लाई करियो छात्रावास लेटर ॾियूं नगर पालिका नगर परिषद निगम कॉर्पोरेशन या JDA या डेवलपमेंट अथॉरिटी उनखे UIT मां ॾियूं उन लाइ पाण कोशिशि कंदासीं हिते जा जेके MLA आहिनि उन ॿिनि सां उन्हनि खे ॾेई करे छत्तीसगढ़ में MLA आहे पंहिंजो छा ॿियो कान्हे छत्तीसगढ़ सुंदरानी ऐं हिते बि पंहिंजी MLA आहे नाथ सुंदरमान भोपाल में गॾिजी वई त असीं सभु जेके आहिनि मां उन्हनि खे चयो कॉन्फेडरेशन पूरो पार्षद वर्तमान पार्षद पूरो MLA वर्तमान MLA पूरो MP वर्तमान MP सभु सिंधी हिकिड़ो गॾिजी करे हिकिड़ो पाण सम्मेलन घुरायूं इहो फिलहाल भोपाल में वञिणो हो रोहानी खे ऐं रोहानी खे त इहो पाण कोशिशि करियूं पॉलिटिकली पाण तमामु एक्टिव थियूं ये जेके कम था ॿुधाइनि इन लाइ पॉलिटिकली पाण इंट्रस्ट वठूं ई पवंदा वोट ॾियूं था ईमानदारी सां सेवा कयूं था BJP खे कयूं था को कांग्रेस में पाए हिकु दफ़ो पोइ रहे भले पंहिंजी सुविधा पालन करे पर घणा बहुमत BJP का पर पाण पॉलिटिकली थोड़ी जानकारी थोड़ी जागरूकता वधे पार्टीअ सां कम जेके तव्हां ॿुधाइनि संजय कृपलानी साहब